धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। जिए भुट्टो, जिए शहीद बेनज़ीर भुट्टो, जिए बिलावल भुट्टो ज़रदारी, जिए अवाम। एशिया जे अज़ीम सियासी अगवान शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अज़ीम नियाणी हिन मुल्क ऐं जमहूरियत लाइ ख़ानदान जे भातियुनि समेत जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीद बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वरसी ते खेसि सुॾकनि ऐं लुड़कनि सां अक़ीदत जा गुल पेश कयूं था ऐं इहो वचन था वरजायूं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे छॾियल मिशन खे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में पूरो करण लाइ पाण पतोड़ींदा रहंदासीं। पारां नूर हसन शहर चेयरमैन यूनियन काउंसिल हथोंगो। सिंध जी रानी ओ सुरह सिंघाणी, अखियुनि में पाणी ओ